पहिरें नंबर ते जेकॾहिं असां अलिफ़ ॾिसूं था त अलिफ़ जो 3 तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। यानी मुंड वारी जेका शिकिल आहे उहा हिन तरीक़े सां आहे, उन खां पोइ विच वारी शिकिल वरी हिन तरीक़े सां आहे, जॾहिं त पछाड़ी वारी जेका शिकिल आहे, आख़िरी जेका शिकिल आहे अलिफ़ जी, उहा हीअं आहे। मुंड में जेकॾहिं असां इस्तेमालु कंदा आहियूं जीअं अरशद, अफ़ज़ल, असलम, यानी हिते मुंड में असां अलिफ़ जो इस्तेमालु कयूं था। यानी करे अगरि असां इस्तेमालु कंदासीं त अहिड़े तरीक़े सां कंदासीं। पोइ अरशद हुजे, अफ़ज़ल हुजे, असलम हुजे, कहिड़ो बि असांजो अखर जेको अलिफ़ सां शुरू थिए थो त उहो मुंड में असां करे यानी अलिफ़ सां लॻाए करे हीअं इस्तेमालु कंदासीं। उन खां पोइ विच वारी सूरत में असां अलिफ़ कीअं इस्तेमालु कंदा आहियूं? विच वारी सूरत मां मुराद अलिफ़ कंहिं बि ॿिए अखर सां गॾु अचे, पर उन खां पोइ बि वरी 2-3 अखर भली अचनि, तॾहिं असां उनखे विच वारी शिकिल चवंदा आहियूं। विच वारी शिकिल में हिन तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं जीअं आबिद, हमाद, हाशिम। हाणे ऐन सां गॾु अलिफ़ बि आहे, पर हिते यानी ऐन अलिफ़ वारो अखर जेको आहे हिते विच में आहे, ऐं उन खां पोइ बे ऐं दाल बि आहे, आबिद करे असां पढ़ूं था। जीअं हमाद हे मीम सां गॾु अलिफ़ बि आहे, पर उन खां पोइ वरी दाल बि आहे, यानी इन खे असां विच वारी शिकिल चई सघूं था। उन खां पोइ पछाड़ी वारी जेका शिकिल आहे अलिफ़ जी, उहा वरी आख़िर में जीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं दुनिया, शर्मा, बिस्मा, अहिड़े तरीक़े सां। यानी कंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में अगरि अचे, जीअं दाल, उन खां पोइ नून, ये ऐं अलिफ़, यानी अलिफ़ ते इहो अखर असांजो एंड थिए थो, त इनखे असां पछाड़ी वारी शिकिल चई सघूं था। यानी अलिफ़ जो जेको इस्तेमालु आहे उहो 3 इन्हनि तरीक़नि सां असां इस्तेमालु कंदा आहियूं। यानी इहो जेको असांजो अलिफ़ वारो अखर आहे, इहो असां कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयूं था? यानी अलिफ़ असां मुंड में चऊं था, या विच में उहो आवाज़ कढूं था, या लास्ट में उहो आवाज़ कढूं था, त उन हिसाब सां वरी उन अखर जो इस्तेमालु कंदासीं।